नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी द प्रोग्राम अॼु शशत में असांजा महिमान आहिनि। नंढा मां ॿुधाईंदो आहियां त उत्तर सिंध जो वाहिद प्रोफेसर आहे डायबिटीज़ एंडोक्राइन मुजीब रहमान अबरू सां असांजी ॻाल्हि ॿोलाए। नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मुजीब रहमान अबरू हिन वक़्तु एशओडी डायबिटीज़ एंडोक्राइन वार्ड जानका मेडिकल कॉलेज अस्पताल में जेको साईं जी जेके से कारश कोशिश हो रही है। नाज़रीन मां कोशिशि कंदुमि त अहिड़ी शख़्सियत खे अवां जी आॾो आणंदी जेको समाज में किरदारु हुजे। असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर मुजीबुर रहमान अबरू हिन वक़्तु सचल जी टाउन में हिन वक़्तु साईं जो बेस आहे। नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन वक़्तु जेको साईं जो बेस आहे हिन वक़्तु शुरूआति करे चुका आहिनि। वाहिद जेको आहे इंटीरियर सिंध जो असिस्टेंट प्रोफेसर आहे डायबिटीज़ एंडोक्राइन। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा मां त जेके ख़ासि करे शुगर जा जेके ॿार मासूम ॿार आहिनि उनजी जेका इंसुलिन आहे उहा फ्री ॾिनी वञे थी। हिन वक़्तु साईं असांजो प्रोग्राम जो अॼु शख़्सियत में असांजो महिमान आहे असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर मुजीब रहमान अबरू जो तालीम राजस्थान साईं। अचो पहिरियों कोशिशि कंदासीं साईं जी जेका ॻाल्हि ॿोला असां मुजीब साहिब 22 नवंबर ते जेको आहे त चाणका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल में अवां शुगर जो डे आहे अॼु डे जेको आहे हिन महीने में पूरी दुनिया में मल्हायो थो वञे। अवां जूं छा तयारियूं आहिनि उहो साची सही दुनिया में जो वर्ल्ड डायबिटीज़ डे मल्हायो आहे उनमें असां मरीज़नि खे बि हेल्थ केयर प्रोफेशनल जेके आहिनि डॉक्टर सर्जन खे बि इहा ॼाण ॾींदा आहियूं त असां डायबिटीज़ में छा करणु घुरिजे असांखे। तो डायबिटीज़ तमामु तेज़ी सां फैली रही है पाकिस्तान में। कुछ साल पहिरियां खां 8-10 साल पहिरियां पाकिस्तान 8 नंबर ते हूंदो हुयो। असां अंदाज़ो लॻायो 2030 में पाकिस्तान आस्ते आस्ते पोइ नंबर ते चढ़ंदो पर यकदम सां 2021 में कोई साल जेको इंटरनेशनल डायबिटीज़ फेडरेशन जी रिपोर्ट ईंदी पर जे मुताबिक़ पाकिस्तान हाणे 3 नंबर ते अची चुको आहे डायबिटीज़ जे हिसाब सां। पहले नंबर ते चाइना आहे, 2 नंबर ते इंडिया आहे, 3 नंबर ते पाकिस्तान। ऐं उन खां बि हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जो जेको रेशियो वधण जो रेशियो आहे दुनिया में पहिरें नंबर ते आहे। को बि मुल्क इन वांगुरु कंहिं जो रेशियो न वधियो आहे पाकिस्तान जो रेशियो तमामु तेज़ी सां। ये तमाम हिकिड़ी तशवीशनाक ॻाल्हि आहे जंहिंजे लाइ असांखे सोचणु घुरिजे त हाणे इन बीमारी खे असांखे कीअं मूवमेंट खपे, छा करणु खपे, कहिड़ी शयूं ज़रूरी आहिनि हिन बीमारी खे ख़तमु करण जे लाइ या कहिड़ी घटाइण जे लाइ। उनजे लाइ हिकिड़ी अवेयरनेस प्रोग्राम असां लॉन्च कंदा हर साल 14 नवंबर ते। हिन साल कुझु मजबूरी हुयूं, कुझु स्ट्राइक बि हले डॉक्टर्स जी जी वजह सां असांखे थोरो पोइ ते अची वियोसीं। हाणे असां डे रखियो आहे उहो असां 22 नवंबर ते रखियो आहे। इंशाअल्लाह असां सुठे नमूने सां उनखे मल्हाईंदासीं। तव्हांखे मरीज़नि खे डॉक्टर्स खे इहा ॼाण ॾींदासीं हिन हफ़्ते छा करणु खपे बीमारी खे। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढी शॉर्ट ब्रेक असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर मुजीबुर रहमान अबरू। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त इंटीरियर सिंध जा वाहिद प्रोफेसर आहिनि डायबिटीज़ एंडोक्राइन में साईं जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे। हिन वक़्तु ॾिसो था त चाणका मेडिकल कॉलेज अस्पताल में जेको आहे डायबिटीज़ जे हवाले सां ओपीडी थिए थी ओपीडी थिए थी उन में हज़ारे मरीज़ जेके रजिस्टर थियल आहिनि। साईं जो असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर मुजीबुर रहमान जो तमामु वॾो सुठो बहितरीनु किरदारु रहियो आहे। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त हिन वक़्तु जेका ॿारनि में ख़ासि जेका ॿारनि में डायबिटीज़ वधी रही आहे उनजे हवाले सां साईं जन ख़ासि जेको आहे मिस्किन ग़रीब मिस्किन माण्हुनि जेके ॿार मासूम ॿार आहिनि उनजे लाइ साईं जी तरफ़ां जेको आहे इंसुलिन फ्री आहे। वधीक छोकिरा जेका साईं जी ॻाल्हि ॿोला असां जी सर सही मिनिस्ट्री ऑफ पाकिस्तान में मिलल जुलल हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जंहिंमें असां इहो ॾिसण था चाहियूं त 2025 में असां ॿारनि खे जेके 25 साल खां नंढा आहिनि ऐं जेके इंसुलिन जी ज़रूरत आहे उनखे इंसुलिन जा फ्री बि ॾींदा आहियूं। असां जेको चकास वग़ैरह आहे टेस्ट बि जेके फ्री कराए रहिया ऐं इंशाअल्लाह इहो प्रोजेक्ट ॾाढो सुठो रही चुको आहे। असां माइमल जेके बि डॉक्टर मरीज़नि पंहिंजा मरीज़ असांजे पंहिंजे वार्ड जा मरीज़ असांजा जेके मुख़्तलिफ़ डॉक्टर्स आहिनि सभिनी खे चयो त तव्हां को बि मरीज़ जेको 20 साल खां नंढो आहे ऐं उहो ग़रीब आहे इन दफ़ो कोन्हे घुरिजे जेको ॾेढ पैसा जेको ग़रीब आहे जेको इंसुलिन वठण जी ताक़त कोन्हे का उहो मूं वटि अचे तव्हांजी प्रिस्क्रिप्शन ते मां पंहिंजी मूंखे इंसुलिन ॾींदुसि ऐं पूरे महीने में हुनखे डोज ॾींदुमि उनखे रजिस्टर करे छॾींदुमि। ऐं इंशाअल्लाह इहो प्रोजेक्ट असांजो हाली मां पूरे सिंध में हुनखे लुक आफ्टर थो कयां ऐं इंशाअल्लाह 7 सेटेलाइट सेंटर्स मां गॾु में असां तयारु कंदासीं
एक मुख्तलिफ शहरों में रखांदासीं ऐं उते बि शहर में सूरत पहुचाईंदासीं। मुझे साहब जेका हीअ डायबिटीज आहे, शुगर जा कहिड़ा कारण आहिनि, ई छो थी वधे पई? मां सम्झां थो त हिन वक़्तु हिन मुल्क जे अंदरि ख़ासि करे मां लाड़कान जी ॻाल्हि कयां त लाड़कान जे अंदरि तमामु वधी वई आहे ऐं उन मरीज़नि खे कहिड़ियूं शयुनि खां एहतियात करणु खपे, उन जे लाइ अव्हांजा यूज़र्स ॾिसो। सही शुगर जा मतलब ॿ टे क़िस्म पर इहा त जेकी मेन असां क़िस्म चवंदा आहियूं उनमें टाइप 1 डायबिटीज़ हूंदो आहे, टाइप 2 हूंदो आहे, ॿियो हूंदी आहे जेके असां अमल में शुगर चवंदा आहियूं। जेका टाइप 1 आहे जंहिंमें इंसुलिन जी ज़रूरत हूंदी आहे उहा तमामु थोरी हूंदी आहे ऐं 10% टोटल डायबिटीज़ जी तादाद बाक़ी जेका टाइप 2 आहे जंहिं असां इंसुलिन इस्तेमालु कंदा आहियूं, गोरियूं इस्तेमालु कंदा आहियूं, उहो तक़रीबन 90% जेका आहे डायबिटीज़ जो रेशियो हूंदो आहे। बाक़ी हाणे इहो हीअ बीमारी थिए छो थी, इनजो जेको मुख्य रीज़न आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे तव्हांजो लाइफस्टाइल, जेको असांजो लाइफस्टाइल चेंज थी चुको आहे। और बाक़ी रीज़न आहिनि, हेरिडिटी बि आहे, ख़ानदान जे हिसाब सां गॾु थी, पर उनजो मुख्य रीज़न जेको आहे उहो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वज़न। केरु माण्हू पंहिंजो वज़न खे मेंटेन कंदो, इनशाअल्लाह उनखे कॾहिं बि डायबिटीज़ न थींदी। मेन जेको आहे कारण वज़न, मतलब पंहिंजे वज़न, पंहिंजे मोटापे खे कंट्रोल कयो। असांजो लाइफस्टाइल ॾाढो ख़राबु थी चुको आहे। असां में थोरे अगरि लिबास पाइण बि वञूं था कि रस्ते ते के वज़न जी गाॾी हुई त बि असां माना गाॾी जो इस्तेमालु था कयूं। असांजो चहल असांजो मतिलबु कि रहणी करणी जेका तमामु चेंज थी चुकी आहे पहिरें जे हिसाब सां, ऐं खाइण पीअण जे हिसाब सां असां तमामु घणो था कयूं ऐं वज़न खे जेको आहे कंट्रोल करणो आहे। असांखे ख़ासि करे उहे जेके असां ग्रेन्स चवंदा आहियूं जंहिंमें को चांवर ऐं मेथी वारियूं जेकी शयूं जो अचनि इन जो घटि में घटि जेको इस्तेमालु तमामु घटि इस्तेमालु कयो। पंहिंजे खाधे खुराक में ईअं सम्झो चांवर तव्हांजो सिर्फ़ु वॾो चांवर हुजे, बाक़ी ॿाहिरि भाॼियूं गोश्त मच्छी वग़ैरह जेके बि शयूं थींदियूं तव्हां इस्तेमालु करे सघो था। थिए ईअं त असां दोस्तनि वारनि जा माण्हू जेके असांजी पट्टी पासा में जेके माण्हू आहिनि, असां ॿाहिरि वठो था खाऊं ऐं चांवर वारा खाई था, इहो उल्टो चकर थी वियो, जंहिंजे करे असां डायबिटीज़ तमामु घणी तेज़ी सां फैली आहे। इहो साम्हूं न आहे, इंडिया में बि ईअं आहे, पाकिस्तान में बि ईअं आहे। असां असांजी ट्रेडिशन्स खे रहूं था पिया, ठीकु आहे। इन जे करे पाकिस्तान जो पेशेंट जो ॿार वधी चुको आहे, मोटापो असां वञी करे वधी चुको आहे। मोटापो जी ख़तमु कंदासीं त इनशाअल्लाह असांजी डायबिटीज़ बि ख़तमु थी वेंदी। जेको मोटापो पहिरियां चवंदा सिर्फ़ु ॾिसण जे हद ताईं ॿुधाए, पर न मोटापो सभु बीमारी जी जड़ आहे, जंहिंमें शुगर थी अची वञे, प्रेशर थो अची वञे, दिलि जी बीमारी जो अची वञनि। त मेन इहो आहे त पंहिंजे लाइफस्टाइल खे मोडिफाई, पंहिंजी रहणी करणी ॾिसी करे असां कयो, सुनत ते अमल कयो, जिन में सॼो फरमायो आहे त थोरो खाओ, महसूसु खाओ, बसि सां तव्हांजी ज़िंदगी वधंदी ऐं खाइण सां तव्हांजी ज़िंदगी वधंदी। त असां हाणे हिन दौर में तव्हांजे खाइण सां ज़िंदगी वधंदी। मुझे साहब जो प्रोग्राम हुयो डायबिटीज़ जे हवाले सां 22 नवंबर ते जेको प्रोग्राम हलायो अवेयरनेस उनजी असां ॾियूं पिया ऐं हिन वक़्तु ॾिसूं पिया त मुंहिंजी साहब जेको आहे मां सम्झां थो त जेको शुगर जो मरीज़ आहे उहो मासिक सिहतमंद माण्हू खां वधीक उहो खाए इन करे तो खाए जो शुगर जॾहिं बि इंसान जे जिस्म में वधंदी ऐं उहा जिस्म जी सेहत ताईं न पहुचंदी त जेके रत में मौजूदु हूंदी त उहा अञा बुख लॻाईंदी इंसान, अञा वधीक खाइण जी कोशिशि कंदो, अञा छिक मां खावां। ऐं जीअं शुगर घणा मोड़ वधी वेंदा आहिनि उथनि ॾाढो खाईंदा आहिनि, जॾहिं मां उनखे का दवा ॾींदो आहियां शुगर सही थी आहे, उसमें डॉक्टर साहब बुख त मरी वई, असांजी बुख त ख़तमु थी चुकी आहे। अंदरि रीज़न इहो हूंदो त उनजी शुगर ठीक थी चुकी आहे, तॾहिं उनजी बुख ख़तमु थी चुकी आहे। बेसिकली इहो रीज़न हूंदो आहे जीअं शुगर वधीक रहंदी पंहिंजे लेवल खां त इंसान जी बुख वधीक हूंदी। नाज़िम प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजा महिमान हुया इंटीरियर सिंध जा वाहिद प्रोफेसर आहिनि डायबिटीज़ जी प्रोग्राम राजस्थान खे ॿुधाईंदो आहे त असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर मुजीबुर रहमान खे तारीफ़ जो मोहताज न आहे, हिन हमेशह जेको आहे लाड़कान जी सेवा जी अदा वेही करे ॿुधाईंदो आहे। नाज़िम तव्हांखे मां अपडेट कंदो रहां त चांका मेडिकल कॉलेज अस्पताल में जेको आहे त वार्ड आहे शुगर जो वार्ड आहे जिते हज़ार मरीज़ रजिस्टर आहिनि ऐं केतिरनि सालनि खां उन वार्ड खे जेको आहे हलाए थो वञे। हिन वक़्तु ॾिसूं था जेको वार्ड आहे मां सम्झां थो 20,000 खां प्लस मरीज़ रजिस्टर आहिनि, साईं जी तमामु ख़िदमात आहिनि ऐं हिन वक़्तु साईं जो जंहिंजे हवाले सां ॿिए 14 नवंबर ते हर साल मल्हायो वेंदो आहे
पर हिन वक़्तु 22 नवंबर जे हवाले सां प्रोग्राम जे हवाले सां साईं जी सां ॻाल्हि कोन थी आहे। नतीजे सां कोशिशि कई आहे त अहिड़ी शख़्सियत जी जी अॻुवानी जो समाज जो को किरदारु हुए। असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर मुजीब रहमान तमामु हिकिड़ो बहितरीनु इंसान दोस्त आहे, जे लाड़काने बि जेको आहे त हिन वक़्तु मां सम्झां पियो त प्रोफेसर त काफ़ी आहिनि अलाह ख़ुशि रखे, पर हिन नौजवान जेको आहे त तमामु हिकिड़ो वॾो नालो आहे, जेको ग़रीब मिसकिन माण्हू ख़ासि करे मूं ॿुधाईंदो आहियां त ॿारनि जे लाइ इंश्योरेंस फ्री कई आहे। दादी तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त महांगाई जे दौर में मां सम्झां थो माण्हू ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान आहे। हीउ साईं जो तमामु हिकिड़ो बहितरीनु फ़ैसिलो आहे। सिंध मुंहुं जे मां न्यूज़ टीवी जे तरफ़ मां साईं खे जस्ट करियां भली ॻाल्हि चवां थो। नाज़रीन ईंदड़ वक़्त जे लाइ वठंदासीं इजाज़त। केबी लाल मेन अली सां गॾु अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।